ओम साईं राम। गुल ॿारो। ऊदी जी महिमा। हिकु ईरानी माश जी नंढी कन्या खे हर हिकु कलाक में जॾहिं मूर्छा जो दौरो ईंदो हो तॾहिं मंझिसि ॻाल्हाइण जी बि ताक़त कान रहंदी हुई। हथ पेर टंडा थी पवंदा हुअसि ऐं ज़मीन ते किरी पवंदी हुई। जॾहिं दवाउनि फ़र्क़ु न कयो तॾहिं कंहिं ॾस ॾिनसि त साईं बाबा जी विभूति विले पालने में रहंदड़ काका साहिब दीक्षित वटि ज़रूरु हूंदी। उनखां वठी पाणीअ में विझी छोकिरीअ खे पीआ त मूर्छा ग़ाइबु थी वेंदसि। ईरानी माश यकदमि काका साहिब वटि वञी विभूति वठी छोकिरीअ खे पाणी में घुमाए पीआरी त हर हिकु कलाक बदिरां छोकिरीअ खे 7 कलाक खां पोइ दौरो आयो ऐं थोरनि ॾींहंनि अंदरि छोकिरी बिल्कुलु ठीकु थी वई। भगत शामा जो नंढो भाउ बापाजी सावली खूह जे वेझो रहंदो हो। हिकु भेरे हिन जी स्त्री खे प्लेग जी बीमारी थी जंहिंमें संदसि टंग में 2 गोड़ियूं निकिरी आयूं ऐं तप अची वरायसि। बापाजी राति जो डोड़ी शामा वटि आयो ऐं चयाईंसि त मूंखे हली सहायता कर। शामा वरी हमेशह वांगुरु बाबाजिनि वटि वियो ऐं नमस्कार करे संदसि सहायता करण लाइ प्रार्थना कयईं ऐं भाउ जे घर वञण जी आज्ञा पिणु घुरियईं। बाबाजिनि चयसि त अधु राति जो हींअर केॾांहुं वेंदे, सिर्फ़ु ऊदी प्रसाद खणी मोकिल। तप ऐं गोड़ियुनि जी चिंता तूं छो थो करीं? भॻवानु असांजो पिता ऐं स्वामी आहे। तूं हींअर न वञ, हू जल्दी ठीकु थी वेंदी। सुबुह जो सवेल वञी बाजाई खे ॾिसी मोटी अचिजांइ। शामा विभूति खे संजीवनी बूटी करे सम्झंदो हो ऐं उन में संदसि अटल विश्वास हो। पाणस विभूति खणी वियो, जंहिंमां कुझु ॻोड़ियुनि ते लॻायईं ऐं कुझु पाणी में मिलाए पंहिंजे पत्नी खे पीआराईं। पाणी पीअण शर्त हिन जो पघर वहणु लॻो ऐं तपु ढरो थियणु लॻो ऐं हिन खे घाटी निंड अची वई। सुबुह सां ॾिठाईं त संदसि ज़ाल बिल्कुलु ठीकु आहे। तप ऐं गोड़ियूं ॿई ग़ाइबु थी वियूं आहिनि। ॿिए ॾींहुं जॾहिं शामा बाबाजिनि खां आज्ञा वठी भाउ जे घर पहुतो त ॾिठाईं संदसि भाॼाई चांहि वेठी तयारु करे। अजब में पइजी भाउ जे मुंहं में निहारणु लॻो त हिन चयसि त बाबाजिनि जी विभूति जादूअ जो कमु कयो आहे। दवा अंदरि वञण सां रोॻु सफ़ा ॿाहिरि निकिरी हलियो वियो। शामा खे तॾहिं बाबा जा वचन यादि आया त सुबुह जो सवेल भाॼाईअ खे ॾिसी मोटी अचिजांइ। भाउ वटां चांहि पी शामा मोटी अची नमस्कार करे बाबाजिनि खे चयो त बाबाजी, हीउ अव्हांजो नाटक त मां सम्झी नथो सघां। अवल मूंखे डप में गिलान करे पोइ यकदमि सहायता करे कारज रास था करे छॾियो। इहा लीला तव्हां छो था करियो? बाबा उत्तर ॾिनो, भाई शामा, कर्मनि जी गति हिकु रहस्य आहे। जेतोणीकि मां त कुझु बि कोन थो करियां त बि लोक मूंखे कर्मनि जे लाइ दोषी था ठहिराइनि। मां त सिर्फ़ु हिकु दर्शक ऐं खेल ॾिसंदड़ आहियां। ईश्वर ई सचो सता धारण वारो ऐं प्रेरणा करण वारो आहे। हीउ परम दयालु आहे ऐं मां हिन दयालु ईश्वर जो हिकु आज्ञाकारी शेवक आहियां ऐं इन जो ई सदैव स्मरण कंदो रहंदो आहियां। जेको बि इंसानु निरअभिमान थी पाण खे कर्तव्य यानी पाण ते महिरबानी थियल सम्झी ईश्वर में पूर्ण विश्वास रखंदो, उन जा सभु कष्ट दूर थी वेंदा ऐं मुक्ति पद खे प्राप्त कंदो। हरदा शहर जे हिकु महाशय खे पथरीअ जी बीमारी अची थी। पथरी त सिर्फ़ु ऑपरेशन द्वारा ई निकिरंदी आहे, पर महाशय बिल्कुलु ॿुढो ऐं दुर्बल हो, जंहिं करे ऑपरेशन कराइण जी पिणु हिमत नथी सारे सघियो। लेकिन परमात्मा जा खेल अजीब आहिनि। उन वक़्तु हरदा नगर में बाबाजिनि जो हिकु भक्त इनामदार आयल हो, जंहिं वटि बाबाजिनि जी विभूति पिणु हुई। किन माण्हुनि जे सलाह ते ॿुढे महाशय जे पुटु भक्त इनामदार खां विभूति वठी पंहिंजे वृद्ध पिता खे पाणी में मिलाए पीआरी त जल्द ई पेशाब रस्ते ॿुढे महाशय जी पथरी ॿाहिरि निकिरी आई ऐं ॿुढे मां फ्री जवान थी पियो, यानी पथरी जी तकलीफ़ सफ़ा लही वियसि। मुंबईअ में प्रभु गयाज जी हिकु स्त्रीअ खे गर्भ थियण ते ॾाढी तकलीफ़ थींदी हुई, एतिरे क़दुरु जो कंहिं वक़्तु मूर्छा अची वेंदी हुअसि। हिकु मित्र श्री राम गर्भवती ज़ाल जे पतीअ खे सलाह ॾिनी त जेकॾहिं अव्हीं चाहियो था
ज़ाल हिन पीड़ा खां छुटे त खेसि शिरडी में वठी वञो। ॿिए भेरे जॾहिं हिन खे गर्भ थियो त पति पत्नी ॿई अची शिरडी में रहिया ऐं के महीना रही हर रोज़ु शेवा बि कंदा हुआ ऐं सत्संग जो कुझु लाभ पिणु वठंदा हुआ। जॾहिं ज़ाल जे विहम वेझो आयो तॾहिं खेसि तकलीफ़ अची थी जो गर्भ द्वार में रुकावट थियण करे माई सूर विचां चिल्लाइण लॻी। मुड़ुस खे सम्झ में न पियो अचे त हाणे मां छा करियां। एतिरे में हिकु पहाड़ी जी ज़ाल आई ऐं मन ई मन बाबा खे सहायता जी प्रार्थना करे विभूति पाणी में मिलाए माई खे पीआरियईं त 5 मिंटनि अंदरि बिना तकलीफ़ जे ॿारु ॿाहिरि निकिरी आयो ऐं माईअ जा बंद हमेशह लाइ खुली विया। उन खां पोइ ॿिन्ही ज़ालनि मुड़ुसनि जो बाबा में पूर्ण विश्वास पैदा थियो ऐं हयातीअ भर ताईं बाबा जिन जो अहसान ऐं महिरबानी मञींदा रहिया। ओम साईं राम। गुल 12 पूरो थियो।